अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशिर सोलंकी। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां ॻाल्हियूं करे रहिया आहियूं। ईरानी क़यादत बेताबी सां डील चाहे थी पर चवण खां डिॼे थी। वाशिंगटन में ख़िताब कंदे डोनाल्ड ट्रंप दावा कई आहे त ईरानी क़यादत डील जो चवंदी त पंहिंजे माण्हुनि जे हथां मरंदी। खेनि डपु आहे त जे डील न थी त अमरीका हथां मारिजी वेंदा। ईरान अमरीका सां ॻाल्हियुनि जी तरदीद करे छॾी। ईरान जे परदेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त अमरीका सां का बि ॻाल्हि ॿोल न पई थिए। अमरीका मुख़्तलिफ़ सालिसी ज़रिए पैगाम उमारे रहियो आहे पर सालिसनि ज़रिए पैगाम मोकिलण ॻाल्हियूं न आहिनि। अब्बास इराक़ची वधीक चयो आहे त ईरान जूं आला अख़्तियारियूं तजवीज़ जो जाइज़ो वठी रहियूं आहिनि। जंग जो मुस्तक़िल ख़ात्मो ऐं नुक़सान जो अज़ालो चाहियूं था। पाड़ेसरी मुल्कनि लाइ पैगाम आहे त उहे अमरीका सां वेझो रखनि। अमरीका ईरान खे वधीक सख़्त हमलनि जी धमकी ॾेई छॾी। व्हाइट हाउस जी तर्जुमान कैरोलिन लेविट चयो आहे त ईरानी क़यादत शिकस्त तस्लीम न कई त वधीक सख़्त हमला कया वेंदा। 5 ॾींहनि जे टाइम लाइन में वाध थियण जो फ़ैसिलो सदर ट्रंप ई करे सघे थो। व्हाइट हाउस जी तर्जुमान वधीक चयो आहे त ईरान ग़लत फ़हमियुनि खां बचे। ईरानी प्रॉक्सीज़ खे कमज़ोर करे रहिया आहियूं। ख़िते में तेल जी क़ीमतुनि खे मुस्तहकम बणाइण लाइ कोशिशूं वरितियूं पिए वञनि। अमरीका ऐं इसराइल ॿिनि ईरानी अॻुवाणनि खे पंहिंजे टारगेट लिस्ट मां कढी छॾियो। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाक़िर ऐं परदेही वज़ीर अब्बास इराक़ची जा नाला आरज़ी तौर लिस्ट मां हटाया विया। परदेही ख़बरूं इदारे जी रिपोर्ट मूजिबि अहिड़ो फ़ैसिलो जंग जे ख़ात्मे लाइ आला सतही जी ॻाल्हियुनि खे नज़र में रखंदे कयो वियो आहे। अमरीकी सदर चीन जे दौरे जी नई तारीख़ जो ऐलान करे छॾियो। डोनाल्ड ट्रंप 14 ऐं 15 मई ते बीजिंग जो दौरो कंदो। ट्रंप चीनी सदर शी जिनपिंग खे वाशिंगटन जे दौरे जी दावत ॾींदो। अमरीकी सदर चयो आहे त हू सदर शी जिनपिंग सां गॾु वक़्तु गुज़ारण लाइ पुरजोश आहे, जंहिंखे हू शानदार ऐं यादगार मौक़ो सम्झे थो। इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त का बि सियासी जमायत या लीडर पाकिस्तान खां मथां न आहे। क़ौमी मफ़ादनि ते ज़ाती ऐं सियासी मफ़ादनि खे तरजीह नथी ॾेई सघिजे। पाकिस्तान जी सफ़ारती कोशिशुनि खे सॼी दुनिया साराहे थी। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अता तारड़ वधीक चयो आहे त पाकिस्तान दुनिया में असराए थो ऐं भरपूर आवाज़ बणिजी साम्हूं अची रहियो आहे। वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल जूं ख़िते में अमन लाइ कोशिशूं जारी आहिनि। जंग जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान जे अहम किरदार ते भारत बाहिड़ाप जो शिकार थी वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु कराची जे दौरे ते पहुचंदो। ज़रियुनि मूजिबि वज़ीर आज़म गवर्नर हाउस में कराची जे वापारियुनि सां मुलाक़ातूं कंदो। शहबाज शरीफ़ जे MQM पाकिस्तान जे वफ़द सां मुलाक़ात जो इम्कान। मौसमियात खाते पारां सिंध में अॼु खां गजगोड़ सां बरसात जी ॻक थी। हैदराबाद, जामशोरो, दादू, लाड़कानो ऐं कंबर शहदादकोट में वसकारे जो इम्कान। सखर, घोटकी, शिकारपुर, जिकाबाद, सांगड़ ऐं टंडोलायर में मींहुं वसंदो। कराची में छंछर ऐं आर्चर जे ॾींहुं गड़े सां बरसात जो इम्कान ज़ाहिर। घोटकी वेझो उगाही बिरादरी जी धुरियुनि में जहिड़ो नौजवान मारिजी वियो। कचे जे चाकर उगाही वारे इलाइक़े में धुरियुनि जी हिक ॿिए मथां फायरिंग। गोली लॻण सबबि हमादुल्ला उगाही मौक़े ते क़त्ल। वाक़े बाद धुरियुनि में छिकतां तेज़। राधण वेझो जवाबदार घरवारी खे छुरियूं हणी क़त्ल करे छॾियो। ॻोठ वाधा मोरी में 2 ॿारनि जी माउ मिसमात रेशमा पंवर बेदर्दी सां क़त्ल। ॻोठाणनि जवाबदार मुड़ुस ग़ुलाम नबी पंवर खे पकड़े सीहड़ पुलिस हवाले करे छॾियो। मक़तूला जो लाश अस्पताल मुंतकिल। अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले।